बंदर अब्बास में धमाकनि जा इत्तला ग़लत आहिनि। ईरानी सरकारी मीडिया जे दावा। रिपोर्ट मूजिब बोशहर में धमाकनि जा आवाज़ दिफ़ाई निज़ाम जी कार्रवाई हुई। गुज़िरियल कुछ कलाकनि दौरान ईरान ते हमलो नाहे कयो अमरीकी उहिदेदार। 2 ॾींहनि दौरान अमरीकी हमलनि में 14 ईरानी शहीद थी चुका। ईरान जा विच ओभर ऐं नार जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अमरीकी फ़ौजी अॾनि ते मीज़ाइल ऐं ड्रोन हमला। अमरीकी हमलनि खां पोइ तहरान ऐं मशहद विच में ट्रेन सर्विस मुअत्तल थी वई हुई। ईरानी फ़ौज जो चवणु आहे त जेकॾहिं अमरीका ॿीहर हमलनि जो सिलसिलो शुरू कयो त रद्द अमल ख़िते में मौजूदु ॿियनि अमरीकी अॾनि ताईं पखिड़िजी वेंदो। अमरीकी उहिदेदारनि दावा कई आहे त ईरान सां टेक्निकी सतह जूं ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीका ईरान सां मसइलनि जे हल लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान ऐं क़तर टियाकिड़ तौरु ईरान ऐं अमरीका खे ॿीहर ॻाल्हियुनि जे मेज़ ते आणण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में राब्तो। नार ख़िते जे ताज़ी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। इसराइली वज़ीर आज़म ऑफिस पारां जारी कयल बयान मूजिब ॿिन्ही अॻवाननि मुख़्तलिफ़ शोबनि में राब्ता ऐं सहकार जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। नेतन्याहू तुर्क सदर रजब तैयब एर्दोग़ान ऐं साथियुनि तरफ़ां इसराइल जे वजूद ख़िलाफ़ ॾिनल बयान ते ॻणितीअ जो इज़हार। संदसि चवणु आहे त इसराइल सां मिलंदड़ सरहदनि ते सिक्योरिटी ज़ोन बरक़रार रखणु अणिटर आहे।